बॉर्डर में जिस कप ऑफिस क़ौम परस्त हाउस बॉर्डर ते सिंधरी अलबेले रागी क़ौमी कलाकार सरमद सिंधी के 5वीं वर्सीअ ते संदसि तस्वीर अॻियां गुल निछावर करे शमा ॿारे भेटा पेश कई वई, जंहिंमें सियासी समाजी अदबी कारकुननि सहाफ़ियुनि शाइरनि हाजी निज़ामुद्दीन भट्टी कामरेड दोदो देशी हीमू भट्टी समेत शाइरनि वॾे अंग में शिरकत कई। वर्सी तक़रीब के जिस कप जे मरकज़ी अॻुवाण कामरेड दोदो देशी ॻाल्हाईंदे चयो त सरमद सिंधी सिंध जो क़ौमी कलाकार हो, जंहिं पंहिंजी पूरी ॼमार सिंध धरतीअ सां निभाईंदे सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंध धरतीअ जे शान ते गीत ॻाया। उहो ई सबबु आहे जो हिन अॼु बि हर सिंधी माण्हूअ जे दिलि जी धड़कन बणियल आहे। खेसि अॼोके ॾींहं ते सिंध उनखे यादि करे थी। हिन चयो त जेसीं सिंध अमर जो वजूदु रहंदो तेसीं ताईं खेसि यादि रखियो वेंदो। अॼु क़ौमी सलाम पेश कयूं था। वर्सी तक़रीब जे आख़िर में मक़ामी राॻियुनि रिज़वान नूनारी राजा सुमरो जन क़ौमी गीत शाइरीअ सां गॾु पेश करे खेसि भेटा पेश कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।